जो त हलीमा मुस्तफा जी खिदमत कई ही। मानू छा चवंदा न त हलीमा नबी के पालियो आ, पर अब्दुर्रहीम या गाल कोन मञींदो आ। हलीमा कोन पालियो हो, हलीमा मुस्तफा जे सदके पली हुई। हलीमा पली ही। अगे तो हलीमा जो डाचू भी बुख मर दियो हो, बकरियों भी बुख मर दियो हो, रिड्डू भी बुख मर दियो हो, पान भी बुख मर दी ही, मुर्स भी बीमार हो, बच्चा भी बीमार हा, दुकार जी हालत ही। हलीमा जे घर मां रत जी धप पई दी हुई। उन जी डाचड़ी जेका महबूब के खण वई आ, सा बि टंग खां मंडी आ, घर में वरती पई आ, हलण जहिड़ी काने का। हलीमा जो तो को भाग हुयो ही कोन को, मुंहिंजा दोस्त सॼो घर जो तबाह लगो पियो हो। भाग उन्हीं ॾींहुं खुलियो आ जमल मुस्तफा के झोलीअ में झलियो आ। हलीमा भेद खुला नहीं, ये मकान चूल्हो चरा नहीं, तुझे क्या खबर के वो कौन था जो तेरी बकरियों को चरा गए। तुझे क्या खबर कि वो कौन था जो तेरी बकरियों को चरा गए। ओ जखर जा मुसलमानों बुधायो, हलीमा पालियो या हलीमा पली? सब चो, ॾाढे चो। मुझे हबीब जे अचण खां अॻु में घर में डुकारा, साईं जे अचण खां पोइ सुकार थिया। हलीमा जी छाती सुकल आ, हिकिड़े थण में थोरो खीर हो, ॿिए में हुयो ई कोन को। हलीमा जो पंहिंजो सॻो पुटु आ जेको सॼी राति बेकारूं कंदो हो, दाहूं कंदो हो, इन जे करे जो खीर हुयो ई कोन हलीमा जे पेट में। हलीमा हुनखे पीआरे त मुंहिंजा दोस्त छामा पीआरे, ॿार जो पेट भरजे ही कोन पियो। जमल मुझे हबीब के झोली में खयई, हलीमा थी चवे मारुगो मुस्तफा के सीने सां लगायो आ त ॿिन्ही थणनि मां खीर दरिया वांगुरु वहण लॻो आ। बिस्मिल्लाह करे मुझे हबीब के सॼे पासे खीर पीआरियुमि, ड्रव कयूं। अंबड़ जी आदत आ त हेॾो पीआरे वरी हेॾे पीआरी दी आ। अम्मा हली मंजिल में सोचो तो मुंह समझो शायद हेडो खीर खत्म थी वियो आ, हाणे हेडे पीआरिया। जमल हबीबन करीम जी उन में उम्र आहे 7 ॾिहाड़ा। घणा बाबा? घणा ॾिहाड़ा? 7 ॾिहाड़ा। 7 ॾिहाड़नि जो मुंहिंजो हबीबा। हलीमा थी चवे मूं हेॾो खीर पीआरे, पाण वात मुबारक कढियऊं, मूं वरी समझो त शायद ड्रव कोन थियो आ, हेॾो पीआरिया। हज़रत हलीमा थी चवे मूं जो हेॾे नबी पाक के खाबे पासे आंदो त पाण इनकार फरमायऊं। ओ हलीमा, मुंहिंजो भाउ जेको अॻु में तो वटि आहे, खीर खां सिके थो पियो, अॼु इहो उन जो हक़ आ, उनखे मां मुहम्मद जे सदके पीआर त ड्रव करे। बथण हन ॿिनि भाउरनि जो हक़ आहे, मुंहिंजो हक़ आ, मूं पीतो आहे, पीए त मुंहिंजो भाउ मुंहिंजे सदके पी ड्रव करे। हलीमा हैरान थी वञे पई, हैरत में अची थी वञे। वरी जीअं जो मुंहिंजा दोस्त हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हज़रत अंबड़ आमना जे घरां खणी डाचीअ ते अची रखियो अथई, वेहारियो अथई। हारस खे चई, हारस मुड़स होस, जे जी जे सब ताइफ जूं औरतूं तो मुझे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सोने मोहम्मद करीम के यतीम समझी छड़े वियूं त पीउ कोने से इनाम असा के केर ॾींदो, यतीम जो इनाम केर ॾींदो। पर मुबारक थी पाण के ॿार अहिड़ो मिलियो आ जो ॿई जहान झोलीअ में हन। मुड़स चस कीअं समझी? मौलवीअ खे 30 सिपारा जा कुरान जा पढ़िया थी तब ख़बर कान्हे। सुभान अल्लाह। हेॾियूं माशाअल्लाह सुहारियूं थन, सब ख़बर कान्हे। सदाइन मुवाहिद था, तौहीद 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 तौहीद।
तब खबर काने न हलीमा त कुरान भी कान पढ़ी हुई भी अञा पुराने मजहब ते पर मुझा दोस्त अजीज महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हिकड़ी झलक के दिसी समझी वई त ही का शय बिया सभी जो सुभान अल्लाह हार सके चे हार स तकड़ कर त हलऊं पो की खबर पई माखे तो हल त मक्के खां पाण जरी ताइफ पुजदा से पो तोखे बुधाई दिसा हमेशा तवा ॾिठो हूंदो त जमल उठ ते सवारी कबी आ त जेको जत हूंदो आ उठ हलाईंदो आ सो अॻे खाने में वेहंदो आ जंहिंखे खणी हलबो आ सो पोए खाने में वेहंदो आ हलीमा महबूबन खे ऐं पंहिंजे बचड़े खे झोली में झले पोए खाने में वेठी हार सके चई हाणे ॾाची खे उथार त हलऊं अल्लामा अहमद कस्तलानी रहमतुल्लाह अलैह मवाहिबुल दुनिया में लिखे थो त हार सगोरे ॾाचीअ खे उथारण जी कोशिश कई उथे ही कान पई छिबियूं ॾे त उथे कान पई लकुड़ हणे त उथे कान पई परेशान थियो त छा थियो एतिरो पंधु करे मके में पहुती आ हाणे उथे कान थी चुरे कोन थी ओ ॾाची ॾे त ख़बर कहिड़ी तोखे तकलीफ़ आई आ उथे कान थी अंतकहुल्ला हुल्लज़ी अंतक कुल्ल शई ओ रब करीम जेको हर शय खां ॻाल्हाईंदो आ उन अल्लाह जे ज़ात बाबरकात हलीमा जे ॾाचीअ खे ज़ुबान ॾिनी आ ॻाल्हाए पई हार सका न उथंदी सां सुभान अल्लाह कान उथंदस छो टंग में सूर थी मंडड़ी तो हुई अञा वधीक तकलीफ़ आई थी छा चई न कान उथंदस उथ चई न उथंदस कान छो चई का मां वहाबिण थोरी आहियां छा चई मां वहाबिण न आहियां वहाबिण हिकिड़ो वहाबी बी वहाबिण ॿियो हिकिड़ो नरो बी मादी मां वहाबिण न आहियां चई मांखे सम्झ में ॻाल्हि न आई चई ईअं थी नथो सघे जो इमामुल अंबिया पोयां वेठो हुजे तूं वरी मोतबर थी अॻियां वेही नबी के पुठी कान ॾियण ॾींदी सां तूं चुपड़ी करे लही पोयां वेह सोने नबी करीम खे ऐं हज़रत हलीमा खे अॻियां वेहार त तोखे उॾामी थी ॾेखारियां सभई जो सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह बुलंद आवाज़ सां वसल्लम अलैका या हबीब अल्लाह दोस्तों अज़ीज़ो अल्लामा अहमद कस्तलानी रहमतुल्लाह अलैह फरमाइन था हजरत हारिस लथो पोए पासे वेठो हजरत हलीमा के अॻियां वेहारियई हबीब उन जे झोलीअ में आ ॾाची छा कयो पहरो कम इहो कंहिंजो उथी बीही काबे ॾे मुंहुं करे काबे के 3 सजदा कयई कह सजदा क्या जानवर तॾहिं त चम त 83 पारा मुला पढ़ियो आ त अकुल कोन्हे इसको ॾाची त अलहम्द छा प्यारी कुलो वला बि पढ़ियल कान ही पर उन्ही खे बि ख़बर आ त मुंहिंजे मथां ॿिन्ही जहाननि जो सरदार सवार आहे काबे ने मुंहुं करे सजदो कई हिकिड़ो सजदो ॿियो सजदो टियों सजदो हाणे छा पई चवे अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी वरदली समनी बाद हिज़ाली वरकब अलैया सय्यदुल अंबिया ओ मुंहिंजा मौला तुंहिंजा लख एहसान जो मुंहिंजी बीमारी त ख़त्म करे छॾई मूंखे मोटाए तो चङो भलो बणाए छॾियो आहे रुगो इहा महिरबानी तुंहिंजी कान्हे काबलक रब करीम तो मुझे मथा इमामुल अंबिया के सवार कयो तो मुझे मथा उन्हीं जवान के सवार कयो जेको नबियन जो इमाम आ
फमशत फसबकत हत्ता सबकत दवाबन निसाए। मुझा दोस्तों अजीजो उथी करे हलण शुरू कयई ऐं एतिरो त तेज हलिया जो जेके औरतूं कलाक ॿ कलाक पहरो ॾींहुं अॻु में हलीमा खां निकिरी मके खां ताइफ़ ॾे रवानियूं थी वयूं हुयूं, वहटनि जे मथां सवार हुयूं। मुझा दोस्तों हज़रत हलीमा जी सवारी उन्हनि खां बि अॻु कढी अॻु में हलंदी पई वञे। मायूं हैरान थियूं, हलीमा सागी डाची सागी ये पावर किथां अची वियो? रड़ करे चवनि पियो हलीमा बीह, टियों ॾिहाड़ो पाण गॾिया पे आयासीं, भलनि वहटनि जे हूंदे असां तुंहिंजे डुबरीअ डाचीअ जो ख्याल करे तोसां गॾिया पे आयासीं, तरसदा तरसदा त गॾिया अचूं। अॼु तूं असांखे बीहणी कान थी ॾे, असांखे पुॼणी कान थी ॾे, ॾे ख़बर भला सवारी मटाई थी या छा ॻाल्हि आहे? हलीमा थी चवे अदी सवारी सागी आ पर स्वार मटियलो आ। सवारी ॾाढे ॻाल्हायो, सवारी सवारी पर स्वार मटिजी वियो आ। अॻ में हलीमा ई हारसो हो, हाणे रसूलुल्लाह सवार आ, अल्लाह जो हबीब सवार आ। उन्ही हज़रत